नाविल मोहब्बत जी तनाई सीन टियों। कॉलेज जो ॿियो ॾींहुं हो ऐं सीनियर्स यानी इंटर क्लास जे शागिर्दनि तरफ़ां न्यू कमर्स यानी फर्स्ट ईयर जे शागिर्दनि जे लाइ वेलकम पार्टी रिथियल हुई। काल पहिरें ॾींहं ते प्रिंसिपल सभिनी लेक्चरारनि ऐं प्रोफेसरनि तरफ़ां इंट्रोडक्टरी यानी तारुफ़ी क्लास हुआ, जिन में प्रोफेसरनि तरफ़ां शागिर्दनि सां तारुफ़ी गुफ़्तगू कई वई। स्कूल ऐं कॉलेज जे माहौल ऐं हालतनि बाबति पे सम्झायो। पार्टीअ लाइ सभई शागिर्द ऑडिटोरियम तरफ़ वञी रहिया हुआ। असां बि अची पहुतासीं। मुंहिंजी नज़र हिन हेॾे सारे मेले में हुन खे तलाशण लॻी त अॼु आई आहे या न। अयाज़ जी सिट जियां मेले में तूं तनहा तनहा कंहिंखे ॻोल्हीं थो। ईअं ई सोचींदो रहियसि त अॼु खेसि कहिड़ा कपिड़ा पातल हूंदा, केतिरो सजियल ऐं संवरियल हूंदी। काल हेतिरनि सालनि खां पोइ खेसि सूंहं परीअ जे रूप में ॾिसी करे मुंहिंजी दिलि अलाए छो चाहियो थिए त खेसि बार बार वेठो ॾिसिजे ऐं बसि लिकी लिकी खेसि ॾिसंदो ई रहिजे। नेठि प्यासी नज़रनि खे मंज़िल मिली मुंहिंजे अंदर जी मिर्ग तृष्णा खे कंहिंजी ॻोल्हा जे ऋण में को झरणो नज़र आयो। परे खां ई नज़र मथसि पई। महबूब जी सुंदर अहसासनि सां भरपूर मुस्कुराहट मूं ते परे खां ई विॼ जियां कड़की रही हुई। माशाअल्लाह, अॼु त कल्ह खां बि वधीक ख़ूबसूरत हल्के आसमानी रंग जो कुर्तो ऐं अछे रंग जो पाजामो, सफ़ेद हल्को भर्त भरियल रओ संदसि कुलनि ते लटकियल। हल्को मेकअप ऐं सन्हड़ी डिघी बिंदिया संदसि सूंहं खे 4 चंड लॻाए छॾिया हा। पंहिंजी साहेड़ियुनि सां ॻाल्हि ॻाल्हि ते संदसि मुर्कण जे अंदाज़ त समूरे माहौल में मुर्कनि जा हसीन पोपट पे उॾारिया। मुंहिंजी दिलि चयो पए त वधी वञी संदसि सूंहं खे सजदो कजे, संदनि अखियुनि में इश्क जी भेटा नज़र सां पेश कजे। संदसि कोमल हथड़नि खे चुमण जी आस बि वधी रही हुई, पर ईअं मुमकिन न हो। आऊं पंहिंजे शरारती दोस्तनि खां लिकी आहिस्ते आहिस्ते छोकिरियुनि तरफ़ वियसि। जीअं ई संदसि नज़र मूं ते पई, हुन रओ नक ते वेड़े छॾियो। वेझो अचण ते सिर्फ़ु संदसि मुतहरिक अखियूं थे ॾिठियूं। हिकिड़ो रंग प्यारो, ॿियो कपिड़ा वरी मुंहिंजे पसंदि जे नीरे रंग जा। छोकिरियूं हाल तरफ़ वञण लॻियूं। हूअ मुंहिंजे भर सां लंघी आहिस्ते थी गुज़री वई। ऑडिटोरियम में छोकिरियुनि जे वेहण जे लाइ साॼे तरफ़ जाइ हुई ऐं छोकिरनि लाइ खाॿे तरफ़। आऊं हिकु सीट ते वञी वेठसि। हेॾी रश में बि नज़रनि खे सिर्फ़ु हुन जी तलाश हुई। बार बार निगाहूं समूरे क्राउड खे क्रॉस करे संदसि नैणनि सां पे मिलियूं। संदसि वजूद सां को अज़ल जो रिश्तो जुड़ी चुको हुयो। अखियुनि जी प्यास उझाणी न थे, हाणे हुन बि हर नज़रूं चुराए मूं ॾे पे निहारणु शुरू कयो त आऊं बि खेसि ई ॾिसां पियो या न। पर जॾहिं नींहं जा मुतलाशी नैण पाण में मिलिया पए त संदसि चहिरे जा तासुर ॾिसण वटां हुया। हया जा भंवर मिड़ी थे पिया ऐं अजीब ख़ूबरू कैफ़ियतनि जा रंग संदसि चहिरे ते बखण लॻा हा। हुन न चाहींदे बि नज़रूं पे चोरायूं। प्रोग्राम ख़तमु थियण ताईं असांजी मस्ती जारी रही। सीन 2 पूरो थियो।